रात मुझे जेको जो एडमिशन थिया मूंखे एडमिट कयो अथऊं। हाणे मुंहिंजूं टेस्टियूं अञा हलनि थियूं। टेस्टियूं इको साउंड या जेको आहे इहो अल्ट्रासाउंड इहे थियनि पिया। मूंखे हिते एडमिट करायो आहे सकाफ़त खाते 80,000 चेक अस्पताल खे ॾिनो आहे। बाक़ी मुंहिंजो पंहिंजो ॿाहिरि जो ख़र्च जीअं अस्पताल में मानी न मिलंदी आहे, मानी ॿाहिरों घुराइणी पए थी, ॿिया ख़र्च खोड़ आहिनि। इन जे लाइ मां परेशान आहियां। पोइ मूंखे अपीलूं कयूं आहिनि, अॻ में बि अपीलूं कयूं आहिनि त गवर्नमेंट सां गॾु क़ौम बि मुंहिंजो साथ ॾिए। उहो हमेशह क़ौम जी ख़िदमत कई आहे। अॼु मुंहिंजो वारो आयो आहे। अॼु मूंखे हिननि जी मदद जी ज़रूरत आहे, दुआनि जी ज़रूरत आहे, माली मदद जी ज़रूरत आहे। मां माली मदद लाइ अॻ में अपील कई, हाणे बि कयां थो। मूंखे उथंदे वेंदे हिते पैसे जी ज़रूरत पए थी। पैसो मूं वटि न आहे। मां शिकारपुर खां आयो आहियां। शिकारपुर मां कंहिं दोस्त मूंखे टिकट कराए ॾिनी। ॿिए दोस्त 500 रुपया ॾिना, जिन मां 400 हुते पूरा थी विया। 100 रुपये ते सिर्फ़ु कराची पहुतुसि। हिते मां फुटपाथनि ते रहियो आहियां 10-12 ॾींहं। जेसि ताईं वञी करे जेको आहे सकाफ़त खाते सां मुंहिंजो राब्तो थियो, ऑफिसरनि सां राब्तो थियो, जेसि ताईं मूंखे एडमिट करायो आहे। हाणे मां हिते अस्पताल में अची वियो आहियां। मूंखे पैसे जी ॾाढी ज़रूरत आहे। मुंहिंजी मदद कई वेंदी। समझाए थी तस्वीर गलाए थी, तस्वीर गलाए थी। नथो तूं सम्झे, नथो मां सम्झा, अलाए छा सम्झाए थी। तस्वीर गलाए थी, तस्वीर गलाए थी। ही घर जी छत में पाई ते, ही घर जी छत में पाई ते हिक जवान जो लाश टंगियलु आहे। जिजे टाउन जी मुंडड़ी अमड़ खणी हथ बनाए थी। तस्वीर गलाए थी। नथो तो सम्झे, नथो मां सम्झा, अलाए छा सम्झाए थी। तस्वीर गलाए थी, तस्वीर गलाए थी। तस्वीर जे हेठां लिखियलु आहे, तस्वीर जे हेठां लिखियलु आहे, बरतरफ़ तेली मुलाज़िमो बेरोज़गारी बि माण्हूअ खां, बेरोज़गारी बि माण्हूअ खां छा चकराए थी। तस्वीर गलाए थी।